सदारती चूंड सुभाणे थींदी। इतिहादी पार्टियुनि जी गॾियल उम्मीदवार आसिफ अली ज़रदारी ऐं सुन्नी इतिहाद कौंसिल जे महमूद खान अचकज़ई में मुक़ाबलो थींदो। सदारती चूंडुनि में 4 सूबनि जी असेंबलियुनि, सेनेट ऐं क़ौमी असेंबली जा मेंबर वोट ॾींदा। आइन तहत सदारती इलेक्शन लाइ चीफ इलेक्शन कमिश्नर रिटर्निंग ऑफिसर हूंदो। क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि में सुबुह जो 10 खां शाम जो 4 वॻे ताईं पोलिंग थींदी। आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जो गॾियल सदारती उम्मीदवार आहे। अॼु मां रुगो पंहिंजे वालिद जे लाइ वोट वठण हिते आयो आहियां। पाकिस्तान खे ॾुखियाईनि मां ॿाहिरि कढण लाइ मुतहद थियणो पवंदो। सियासी इख़्तिलाफ़नि सबबि को बि हिक ॿिए सां हथ मिलाइण लाइ तयारु नाहे। नफ़रत ऐं वीछा पैदा कंदड़ सियासत खे हमेशह जे लाइ दफ़न करणो पवंदो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पंजाब जे पार्लियामानी पार्टियुनि जे इजलास खे ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी पंजाब जी वॾी वज़ारत जो मनसब संभालण ते मरियम नवाज़ खे वाधायूं बि ॾिनियूं। सदारती चूंडुनि में आसिफ अली ज़रदारी इतिहादी पार्टियुनि जो गॾियल उम्मीदवार आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी न अचे हा तॾहिं बि वोट आसिफ अली ज़रदारी खे ई ॾियूं हा। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ चयो आहे त हिकु सियासी शख़्सियत जो ऐवान सदर में अचणु सुठो सवड़ आहे। नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जी गॾियल एजेंडा मुल्क खे बहिरान मां कढणु आहे। सदर आरिफ अलवी जे एज़ाज़ में अलविदाई गार्ड ऑफ ऑनर पेश। पाक फ़ौज जे जथे सदर आरिफ अलवी खे अलविदाई गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। सदर डॉक्टर आरिफ अलवी जे एज़ाज़ में गार्ड ऑफ ऑनर जी तक़रीब ऐवान सदर में थी। क़ौमी असेंबली में औरतुनि जी मख़सूस सीटुनि ते आयल 4 मेंबरनि हलफ़ खणी वरितो। अपोज़िशन जो एहतजाज मख़सूस सीटुनि ते मेंबरनि खां हलफ़ वठणु तौहीन अदालत आहे। पेशावर हाई कोर्ट असांजी कोटा ते आयल मेंबरनि खां हलफ़ वठण खां रोकियो हो। जिन मेंबरनि खां हलफ़ वरितो वियो आहे उन खे कलअदम करार ॾिनो वञे। ऑपोज़िशन लीडर उमर अयूब जो मुतालबो पेशावर हाई कोर्ट या इलेक्शन कमीशन खां को बि हुकुम न मिलियो आहे। स्पीकर अयाज सादिक जी रूलिंग अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान अवान जो चवणु आहे त अॼु जिन मख़सूस मेंबरनि हलफ़ खयो उन में ख़ैबर पख्तूनख्वा जो को बि मेंबर शामिल न आहे। पेशावर हाई कोर्ट जो हुकुम रुगो KPK जे 8 मेंबरनि ते लागू थिए थो। क़ौमी असेंबली जे इजलास में शहीद बेनज़ीर भुट्टो खे भेटा पेश करण जे लाइ पेश कयल ठहराव मंज़ूर। औरतुनि खे हिरासां करण ऐं तशदुद वारनि वाक़िअनि जी मज़म्मत। ठहराव जे मज़र मूजिबि औरतुनि खे बराबरी वारा हक़ फ़राहम कया वञनि। औरत खे तरक़ी जा बराबरी जा मौक़ा बि मिलणु घुरिजनि। स्पीकर क़ौमी असेंबली जो इजलास 13 मार्च ताईं मुलतवी करे छॾियो। अहिड़ो निज़ाम आणणु चाहियूं था जंहिंमें औरत खे समूरा इख्तियार हासिल हुजनि। पाकिस्तान में औरत हर शोबे में पंहिंजी सलाहियतुनि खे मञरायो आहे। तरक़ी याफ़्ता मुल्कनि में औरतुनि खे अॻिते वधण लाइ मौक़ा फ़राहम कया वेंदा आहिनि। मुल्क में औरतुनि खे बाइख्तियार बणाइण लाइ क़दम खयां पिया वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो औरतुनि जे आलमी ॾिहाड़े ते तक़रीब खे ख़िताब। मुआशरे में बेदारीअ जे लाइ औरतुनि जी बेदारी अणटर करार। इस्लाम में औरत खे समूरा बुनियादी हक़ फ़राहम कया विया आहिनि। आइन खां मथां ई का बि क़ानून साज़ी न थियणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ इसा जो तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणो त इस्लामी तालीम जो ग़लति मफ़हूम वठंदे औरतुनि खे तालीम खां महरूम रखियो वियो। औरतुनि जी तरक़ी मुआशरे जी तरक़ी आहे। संदन अॻिते वधण सां ई मुल्क अॻिते वधी सघे थो। क़ौम जी मंज़िल हासिल करण जी जदोजहद में औरतुनि जे जज़्बे, हिम्मत ऐं अज़म खे सलाम पेश करिया थो। क़ौम साज़ी जे अमल में पाकिस्तानी औरतुनि जो किरदार बेमिसाल रहियो आहे। अॼोके ॾिहाड़े ते ज़रूरी आहे त असां पंहिंजी औरतुनि जी ख़िदमतुनि खे तस्लीम ऐं हौसला अफ़ज़ाई करियूं। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो औरतुनि जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त PP औरतुनि जे हक़नि जे तहफ़ुज़, भलाई ऐं ख़ुदमुख्तियारी लाइ सदाई पुरज़म रही आहे। शहीद भुट्टो औरतुनि खे बाइख्तियार बणाइण ऐं समूरनि शोबनि में संदन शिरकत खे यकीनी बणाइण लाइ बेमिसाल पॉलिसियुनि जो बुनियाद रखियो। शहीद राणी जी क़यादत में पाकिस्तान औरतुनि जे हक़नि में तारीख़ी कामयाबी वाड़ी। शहीद बीवी जे दौर में फर्स्ट वुमेन बैंक ऐं वुमेन थाणनि जो क़याम अमल में आंदो वियो। निगरान काबीना जे समूरनि फ़ैसिलनि ते नज़रसानी कई वेंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो मुतालबो।
सुप्रीम कोर्ट तस्लीम कयो त शहीद जुल्फकार अली भुट्टो खे फेयर ट्रायल जो मौक़ो न मिलियो। भुट्टो केस में अदालत पंहिंजी ग़लती तस्लीम कई। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो जमहूरियत पसंदनि जी कामयाबी आहे। हिकु आमर जो अंजाम सभिनी जे साम्हूं आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो कचे तोड़े पके ऐं शहरनि में अमन अमान जी सूरत ख़राब आहे। अमन अमान खे बहितर बणाइण लाइ कोशिशूं वरितियूं पयूं वञनि। पुलिस में कुछ तब्दीलियूं कंदासीं, उन ते मुशावरत जारी आहे। रमज़ान पैकेज में 44,13,584 ख़ानदाननि खे फ़ाइदो पहुचंदो। गुज़िरियल साल मुस्तहक़नि खे 2,000 रुपया ॾिना विया। हिन भेरे 5,000 रुपया ॾिना वेंदा। अवाम जी उमीदुनि ते पूरो लहण जी असांजी ज़िम्मेवारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आज़ाद जम्मू ऐं कश्मीर जो दौरो। शहबाज शरीफ़ जी मुज़फ़राबाद में बरसात ऐं बर्फ़बारी मुतासिरनि सां मुलाक़ात। वज़ीर आज़म बरसात ऐं बर्फ़बारी मुतासिरनि में इमदादी चेक विराया। शहबाज शरीफ़ पारां आज़ाद कश्मीर जे बरसात ऐं बर्फ़बारी मुतासिरनि लाइ इमदाद जो ऐलान। फ़ौतनि जे वारिसनि खे 20 लख, ज़ख़्मियुनि खे 5 लख रुपया इमदाद ॾिनी वेंदी। डथल घरनि लाइ 7 लख रुपया ऐं जुज़वी तौर तबाह थियल घरनि लाइ 3 लख रुपया इमदाद ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बरसात मुतासिरनि खे ख़िताब चवे थो रक़म जी विर्छ शफ़ाफ़ अंदाज़ में कई वेंदी। NDMA जी मदद सां नुक़साननि जो काथो लॻायो वेंदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां बलोचिस्तान जे ज़िले आवरान जो दौरो। ISPR मूजिब आर्मी चीफ खे दौरे दौरान सिक्योरिटी जी सूरतहाल, पाक फ़ौज जे समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ी लाइ कोशिशुनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ जे दौरे दौरान शहीदनि जे वारसनि, मक़ामी अॻवाननि ऐं हारियुनि सां बि ॻाल्हि ॿोल। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर शहीदनि जे क़ुर्बानीनि खे ज़बरदस्त भेटा पेश कंदे चयो आहे त शहीद हमेशा यादि रहंदा। आर्मी चीफ पारां मक़ामी अॻवाननि खे हारियुनि जी सलामती ऐं भलाईअ लाइ फ़ौज जे भरपूर हिमायत जी ख़ातिरी। जनरल आसिम मुनीर चवे थो त बलोचिस्तान जी कामयाबी पाकिस्तान जी कामयाबी आहे। पाकिस्तान जे अवाम खे ॾुखियाईनि जे मुक़ाबले लाइ ॼमी बीहंदड़ बलोचिस्तान जे बहादुरनि ते फ़ख्रु आहे। अवाम सां गॾिजी अमन ऐं ख़ुशहाली जो सफ़र जारी रखंदासीं। सियासी मसइलनि ते तबसरो नथा करियो। मुआशी मैंडेट मसइलनि जे हद ताईं महदूद आहे। IMF जी नुमाइंदा एस्टर पेरिस जो PTI जे ख़त ते रद्द अमल। IMF PTI पारां लिखियल ख़त जो जवाब ॾेई छॾियो। आलमी मालियाती फंड जी तर्जुमान जो चवणु आहे त IMF मुल्की सियासी मामलनि ते को तबसरो न कंदो आहे। IMF चूंड तकरारनि जे मुनसिफ़ाणे हल जी हौसला अफ़ज़ाई करे थो। IMF वटि मुआशी मसइलनि ते महदूद मैंडेट हूंदो आहे। शहीद जुल्फकार अली भुट्टो खे क़ौमी जमहूरी हीरो करार ॾियण जो ठहराव सेनेट मां मंज़ूर। सेनेट में ठहराव सेनेटर रुखसाना ज़ुबैरी पेश कयो। सुप्रीम कोर्ट चयो त शहीद जुल्फकार अली भुट्टो खे फेयर ट्रायल जो हक़ न मिलियो। ठहराव जो मतन पंजाब असेंबली बि जुल्फकार अली भुट्टो खे सरकारी तौर ते शहीद ऐं क़ौमी हीरो करार ॾियण जी करारदाद अक्सरियत राय सां मंज़ूर करे वरिती। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो गुझे इतलात ऑपरेशन 4 दहशतगर्द मारिजी वियल दहशतगर्दनि वटां धमाकेदार मादो ऐं हथियार हथ। ISPR मूजिब गुझे इतलात ते सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कयो त दहशतगर्दनि फायरिंग करे ॾिनी। जवाबी कार्रवाई में 4 दहशतगर्द मारिजी वियल दहशतगर्द शहरियुनि जे क़त्ले आम में मुलविस हुआ। सिंध समेत सॼी दुनिया में औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वियो। कराची, हैदराबाद ऐं लाड़काने समेत मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं। सिंध में अॼु बि हज़ारे औरतूं तशद्दुद जो शिकार थींदे बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहिनि। औरतुनि जे हक़नि जे लाइ क़ानून साज़ी त थिए थी, पर उन ते अमल दरामद सवालिया निशान बणियल आहे। ऐं PSL में पिशावर ज़ल्मी क्वेटा ग्लैडिएटर्स खे 197 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो। पिशावर ज़ल्मी पारां मुक़रर 20 ओवरनि में 194 रन्सूं ठाहियूं वयूं। बाबर आज़म जी 50, ग्लैडिएटर्स जे बॉलर अकील हुसैन जी पिशावर ज़ल्मी ख़िलाफ़ हैट्रिक। हदफ़ हासिल करण जे लाइ क्वेटा ग्लैडिएटर्स जी बैटिंग जारी।